न जी मिले न जगती गुर बिन होविदन जी आहे ओक्ति सतगुर जी सिखिया हरदम हृदय अंदर धार तो सतगुर जी हाँ सतगुर जी सिखिया हरदम हृदय अंदर धार तो हृदय अंदर धार तो संसो भरम टार तो हाँ सतगुर खां ज्ञान वठी संसो भरम टार तो ज्ञान जगत में रोशन आहे ज्ञान जगत में रोशन आहे अविद्या छड़े मिटाए ज्ञान द्वैत जो पढ़े दो लाहे सतगुर जो ज्ञान धारे अंदर रखे उजार तो अंदर रखे उजार तो संसो भरम टार तो सतगुर खां ज्ञान वठी संसो भरम टार तो ज्ञान मनुष्य जा जीवन आहे चीख चीख दी लगे ज्ञान मनुष्य जा जीवन सीटी पई वॼे माना जंहिंजी सीटी कंहिंजी बि बंदि खड़ा सीटी सुठी न आहे ज्ञान मनुष्य जा जीवन आहे हिन में सीटी आहे थोरो मानी त घटि कर ज्ञान बिना जीव जियरो नाहे ज्ञान बिना को सुख ना पाए सीटी सीटी सतगुर जो शब्द सुमरे जिय खे जियार तू सतगुर जो जिय खे जियार जिय खे जियार तो संसो भरम टार तो सतगुर खां ज्ञान वठी संसो भरम टार तो कहे टेऊं सतगुर जे द्वारे
ब्रह्मा तम जो ज्ञान विचारे कहे त्यों कहे त्यों सतगुर द्वारे ब्रह्मा तम जो ज्ञान विचारे कहे दुनिया जा सब ज्ञान विसारे कहे त्यों सतगुर जे द्वारे कहे त्यों ब्रह्मा तम जो ज्ञान विचारे हो दुनिया जा सब ज्ञान विसारे ब्रह्म ज्ञानी बणी तरी जग तार तू ब्रह्म ज्ञानी बणी ब्रह्म ज्ञानी बणी तरी जग तार तू तरी जगत जगत लिखे तरी जग तार तू संसो तरी जग तार तू संसो भरम टार तू तरी जग सतगुर खां ज्ञान वठी संसो भरम टार तू सतगुर तारे तू प्रेम सां चो श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी गुरुअ जे ज्ञान खां सवाइ इंसान खे रस्तो ई न मिलंदो ज्ञान खां सवाइ कुझु आहे ई न हिकिड़े हंधि साईं जन लिखियो आहे थोरो हिन जी गैन घटाए या छा कर ख़बर न आहे प्रेम सां चओ श्री राम गैन अञा बि गैन घटाए थोरो मां उहो ॿियो वधाए प्रेम सां चओ श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी ईअं हिकिड़ी जॻह ते साईं जन लिखियो आहे त भाई ज्ञान खां सवाइ माण्हूअ खे कंहिं ॻाल्हि मां सुख मिलंदो ई न हर कंहिं शइ मां सुख त वठण लाइ ज्ञान अथई प्रधान जे असांखे ॼाण आहे त उन शइ मां सुख मिलंदो न त न मिलंदो पोइ इहा ॻाल्हि मां केतिरा दफ़ा ॿुधाई आहे हिकिड़ो संत हो हुनखे असां अस्पताल में भर्ती करायोसीं एसी रूम वरितो सियारे जा ॾींहं हा चई सियारे में एसी छा कंदा चई भई ॿाहिरी हवा न ईंदी सी बि न पवंदो ऐं गरम रहंदो पोइ वञूं त हुननि दरी खोले रखी ऐं हीटर ॿारे रखियो आहे न भई कोयलनि जी सिगरी मुंहिंजो यार एसी रूम में वरितो आहे ऐं इहा दरी खोले छॾियो हेॾा सिगरी बि ॿारी अथव हेॾा हवा पई अचे हेॾा चई हीअ त वरी गरम हवा निकिरंदी न हिन लाइ दरी खोली आहे सी थो पए हिन लाइ सिगरी ॿारी आहे मुंहिंजो भई दरी बंदि करे एसी हलाए न चई सी थो पए अॻे एसी कीअं हलायूं जो ठीकु आहे ॾिसूं था मां वरी बटण बंदि करे एसी जो टेम्परेचर बराबरि कयुमि मां सम्झो 30 ते रखी या 32 ते 31 ते जेको हो उन में दरी बंदि करे ऐं वेठा चई सी थो पए मूं चयो बीहो हिकिड़ो मिंट ख़बर पए 1 मिंट चई त सी लही वियो हाणे चादर वादर जी घुर्ज कान्हे ईअं ई वेठा आहियूं मुंहिंजो पोइ एसी जा पैसा बि लॻनि पिया ऐं तव्हां वरी सिगरी बि ॿारियो पिया हीअ बि कयो पिया दरियूं बि खोलियो पिया सीअ में सहो पिया कपिड़ा पाए वेठा आहियो ॾको बि पिया एसीअ जो मतिलबु आहे त ओड़े हिसाब सां वियो हवा त शुद्ध मिले न ख़राबु हवा कोसी हवा थधी हवा जेका सभु निकिरी वेंदी पाणे ऐं ईअं हा ईअं ठीकु आहे
एसीअ मां सुख कॾहिं मिलंदो जॾहिं ॼाण हूंदी त मिलंदो, न त न मिलंदो। हिकिड़ी सही सदी ॻाल्हि आहे। ईअं ई हिकिड़ी घर में वियुमि त माता ॿुढड़ी चई साईं वञो न, वेंदव त घर में झेड़ो थींदो। मुंहिंजो छोकिरो अचण वारो आहे, 5 मिंट वियो, 5 मिंट में अची वेंदो, न त ईंदो ऐं असांखे ॿारनि ॿारे ॾींदो, भई हलो हींअर कयो हीअं कयो। भई संत कीअं वियो हली, उन सां मिली संत छोकिरे सां पोइ चयो ठीकु आहे 5 मिंट विया त मुंहिंजो मां हीअं टीवी पई चयोमांसि हिनखे बटण त चालू करे ॾिसां वेही जेसि ताईं। चई इहा मूंखे खिटका न ईंदा आहिनि, तॾहिं अञा नई नई आई हुई टीवी। चई मूंखे इहा ख़बर न आहे कहिड़ा बटण थींदा आहिनि, छोकिरो अचे छोकिरी अचे उहा ई कंदी आहे। मां चयो हल सुख, टीवीअ मां सुख कॾहिं मिलंदो जॾहिं ॼाण हूंदी त मिलंदो, न त न मिलंदो। अहिड़ी तरह भई गाॾी हुजे, कार हिकिड़ो नई वठी आयो, मूंखे चई चकर हणी अचु, पाण वेठो ई कोन्हे, असां 2 ॼणा वेठासीं, वञा त का चाबी अटकी पई। हाणे घर वियो चाबी हाणे कीअं करियो, कार में चाबी कीअं लॻी पई हुजे। चयोमांसि आहे नई नई कार वठी आया, मूंखे बि ख़बर कोन्हे, घणेई छिकियूं चाबी निकिरे ई न, पर हुन में छा अंदरि प्रेस करे वरी घुमाए पोइ कढणी पवंदी हुई चाबी। त ॼाण हुजे त न त न। कहिड़ी बि शइ मां सुख, इन करे कृष्ण भॻवानु गीता में सही ॻाल्हि लिखी त ज्ञान जहिड़ी काई पवित्र वस्तु शुद्ध वस्तु ॿी काई आहे कोन्हे। न ही ज्ञानेन सदृशम पवित्र मिह विद्यते। ऐं मिलंदो की तत्स्वयं योग संसिद्धकाले नात्मनि विंदति। उहो माण्हूअ खे पंहिंजे ॿुद्धीअ में प्रकाश थिए, गुरूअ कोई जो रस्तो ॾेखारींदो आहे ऐं पोइ उहो ज्ञान प्रगट थी वेंदो आहे, माण्हूअ खे आनंद थी पवंदो आहे। साईं जन लिखनि था गुरूअ खां ज्ञान वठी, सतगुर खां ज्ञान वठी, जेके मन में तोखे वहम आहिनि, संशय आहिनि, भरम आहिनि, इनखे मिड़ेई दूरि कर। ईअं वहम वेंदो ई कोन्हे, तूं चवंदे हीअं आहे, ईअं आहे ई न, उहा का शइ ई कान्हे। जंहिंखां तूं डिॼी थो, जंहिंखां तूं ॾकी थो भई मां मरी वेंदुमि, इहो तोखे वहम आहे भई मां मरी वेंदुमि। साईं सर्वानंद महाराज उहे सवलो पुछंदा, हिन खां पहिरीं अॻे कॾहिं तूं मोई? अर्जुन खां कृष्ण भॻवानु पुछे थो, हिन खां पहिरीं अॻे कॾहिं तूं मोई? तव्हां कॾहिं मुआयो अॻे हिन खां पहिरीं? चई हा साईं, जनन वेठा कीअं साम्हूं न आहियो, साम्हूं वेठा न आहियो, जे मुआ हुजो आया हो कीअं साम्हूं? माना हिन खां अॻु असां कॾहिं मुआ कान आहियूं, हिन खां पोइ कॾहिं मरंदासीं न। पर इहो भरम आहे। वरी हिकिड़ी ॻाल्हि सम्झण जी आहे, चए साईं शरीर आहे न, हिन जे मरण खे त मरण चइबो न, हीअ ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। जॾहिं तूं ॼाओ हुएं, तोखे बचपन जो शरीर मिलियो, नंढो ॿार हुएं, घुमंदो हुएं, फिरंदो हुएं, खाईंदो हुएं, पीअंदो, कंहिं ॻाल्हि जी परवाह न हुई, ॿिया परवाह पाणे ॿिया कनि। ॿार लय सां वेठो हूंदो हो, पोइ धीरे धीरे उहो बालकपण आहे न, बचपन उहो मरी वियो, माना ख़तमु थी वियो, जवानी आई त तूं रुन वई आहे। साईं ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे, भॻवान अलाए छा करे छॾियो, मुंहिंजो बालकपन ख़तमु थी वियो, मूंखे त जवानी अची वई आहे, मुंहिंजो बचपनो मरी वियो। निर्भय होकर खाल खे निर्भय होकर हंसना खाना और खेलना था स्वच्छंद, कैसे भूला जा सकता है बचपन का अतुलित आनंद। बचपन में हेॾो मौज हुई, उहो बचपनो मरी वियो। तव्हां मां कोई रुनो हो? भई ख़ुशि थिया, हाणे मुंहिंजो ॿारु, माउ बि ख़ुशि पई थिए त जवान थी वियो। ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे भई, बचपन में माण्हूअ खे ताक़त वाक़त न हुई, जवानी में ताक़त आई, सुठी शइ मिली त खोटीअ लाइ रुअणु कोई ज़रूरत न आहे। पर धीरे धीरे जवानी बि मरी वई, ॿुढापो आयो, दुखनि जो घर, किथे खंघि, किथे सूर, किथे तप, किथे नज़र घटि, किथे कन न ॿुधनि, किनो ॿुढापो भेण सां आयो। ऐं जवानी अहिड़ी सुठी सुठी, जिते असां राजा लॻा पियासीं, उहा मरी वई। तव्हां मां कोई रुनो? जेके ॿुढड़ा आहिनि ॿुधाइनि भई कॾहिं रुनाओ त भई हाणे मुंहिंजी यार जवानी वई हली, पोइ त किनी शइ मिली आहे न। हाणे इहो किनो ॿुढापो मरंदो, माना मृत्यु ईंदी, इन ॿुढापे जी तव्हांजी न ईंदी। इहो किनो किनो ॿुढापो मरे, पोइ वरी माण्हू रुअनि था, हीअ असांजो ॿुढापो मरी वियो हली। केरु पुॼे? अहिड़ी सुठे बचपन ते मरण ते न रुना
दुख न कयव, तकलीफ़ न थी, कोई अरमान बरमान न थियो, जवानी वही त उनजो अरमान बरमान न थियो, हाणे ॿुढापे जे किने जे करे वरी भई अरमान पिया कयूं। ॿुधायो, ऐं ॿुढापो वियो मोह, वरी हाणे नओं ॿार वापसि साॻियो थियो आहे, चिंता छो थो करी? पर इहो वहम असांजो लहंदो कोन। तुलसीदास महाराज हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी सुठी चई आहे, चई त भई हर को सम्झे थो ही जीव भॻवान जो स्वरूप आहे। संत बि चवनि था, शास्त्र बि चवनि था, ऐं वरी माण्हू खे ज्ञान थियण खां पोइ, हक़ीक़त ॼाणण खां पोइ ईअं लॻे थो त ही जीव भॻवान जो स्वरूप आहे। जेको असां चऊं था न भई जीव आहे, ब्रह्म आहे, जेको भेद ॿियाई आहे, इहा कूड़ो भरम आहे, सचो कान्हे। जीव जीव ईश की ग्रंथि पड़ गई, जीव ब्रह्म की ग्रंथि पड़ गई, यद्यपि मृषा छूटत कठिनाई। आए त कूड़ी, कोई भगवान खां असां जुदा आहियूं, परमात्मा खां असां जुदा आहियूं। भगवान बि चए थो तूं बि जुदा न आहीं, असां बि चऊं था त असां भगवान खां जुदा न आहियूं। तंहिंखां पोइ बि इहा जेको कूड़ो वहम आहे, इहो कंहिंजो वियो आहे? तव्हांजो वियो आहे, मुंहिंजो वियो आहे, ॿिए कंहिंजो वियो आहे? कंहिंजो वियो ई कान्हे। आहे कूड़ो वहम, ईअं वेंदो कोन जेसि ताईं वरी गुरू कोई दया बया करे, त इहो वहम वञी सघंदो आहे। न त ॼाणंदे हूंदे, सम्झंदे हूंदे बि माण्हूअ जो वहम वञण वारो न आहे। जीव ईश की ग्रंथि पड़ गई, यद्यपि मृषा, आहे बराबरि कूड़ी, पर छूट त कठिनाई, ॾाढी ॾुखी थी छुटे। कंहिंजी अॼु ताईं ख़तमु थी कान्हे, हा न, कंहिंजी छुटी कान्हे। कोई हज़ारनि लखनि करोड़नि अरबनि खरबनि में हिकिड़ो हूंदो जंहिंजी का छुटी हुजे त छुटी हुजे, न त ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। या ॻंढ जेका पई आहे न भई ही तूं जीव आहीं, मां ब्रह्म आहियां या ईश्वर आहियां, या ही ईश्वर आहे, जीव आहे, ही जड़ आहे हिकिड़ो ई। सम्झो मां या भॻवान या ही जड़ शयूं हिकिड़ो ई आहिनि, पर मां बि अलॻि सम्झंदो आहियां, तव्हां बि अलॻि सम्झंदा आहियो। वरी तव्हां ऐं मां कोई अलॻि अलॻि न आहियूं, पर तंहिंखां पोइ बि मां कॾहिं तव्हांखे पंहिंजो सम्झो न आहे, तव्हां कॾहिं मूंखे पंहिंजो सम्झो न आहे। साईं सदी ॻाल्हि आहे जेका हक़ीक़त। ईअं त श्रद्धा सां त कुझु बि चओ, साईं असांखे तव्हां पंहिंजनि खां वधीक प्यारा आहियो, पंहिंजा असांखे न वणंदा आहिनि। चवण में कुझु बि आहे, हक़ीक़त जेका आहे उहा साम्हूं अलॻि आहे। जेका प्रैक्टिकल आहे उहा अलॻि शइ आहे। चवण में तव्हां कुझु बि चई सघंदा आहियो, तव्हां ऐं मां कॾहिं जुदा न आहियूं, इहा हक़ीक़त आहे। पर इहा हक़ीक़त तव्हां ॼाणंदे हूंदे बि मञींदा तव्हां बि न आहियो, मञींदो मां बि न आहियां। मां बि कॾहिं तव्हांखे पंहिंजो सम्झी करे हिकु जहिड़ो हलां, ईअं थींदो ई न। हुनखे अलॻि सम्झंदो आहियां, हिनखे अलॻि सम्झंदो आहियां, हुनखे अलॻि सम्झंदो आहियां, ऐं तव्हां बि मूंखे अलॻि सम्झंदा आहियो, हिनखे अलॻि सम्झायो। कॾहिं सम्झो भई चरण असां गॾियूं, ऐं कॾहिं कीअं सम्झनि, कीअं सम्झंदा? यद्यपि मृषा, तुलसीदास महाराज जो इहा कूड़ो वहम आहे कूड़ो, पर सचे खां वधीक असांजे मन में वेठो आहे। इहो कॾहिं मिटे कान थो। त सतगुर खां ज्ञान वसी संसो ऐं भरम, इनखे जेकर तूं दूरि करे सघी, थोरी कोशिशि कर। ज्ञान बिना न थिए थी मुक्ति, गुर बिन ज्ञान जी मिले न युक्ति। ज्ञान जी युक्ति जेका इहा बि गुरू ई कोई ॾींदो आहे। वरी वेदनि जी इहा आहे युक्ति, सतगुर जी सिख्या हरदम हृदय अंदरि धार। तूं गुरूअ जो, वेदनि जो चवणु अथई भई गुरूअ जी जेका सिख्या अथई उहा पकी दिलि में पकी कर, यादि कर, उन ते हल अमल कर, त तुंहिंजो मिड़ई थोरो घणो कुझु न कुझु संसार मां उद्धार थी वेंदई। दुनिया में ज्ञान खां सवाइ मिड़ई ऊंदहि आहे। छा चयमि? ॼाण खां सवाइ, सम्झ खां सवाइ ऊंदहि आहे। पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि डेफिनेशन सम्झी वठो, अज्ञान छाखे चइबो आहे ऐं ऊंदहि छाखे चइबी आहे? अज्ञान छाखे चइबो आहे ऐं ऊंदहि छाखे चइबी आहे? अज्ञान आहे ज्ञान जो न हुअणु, न त अज्ञान जे नाले जी काई शइ कान्हे। मूंखे ॼाण कोन्हे, माना अनजान आहियां, ऐं रोशनी कान्हे, माना ऊंदहि आहे। जेकर रोशनी हुजे त ऊंदहि हली वञे। ईअं खणी सम्झो भई हिते त हेॾियूं बतियूं थियूं ॿरनि, मां इहा ॻाल्हि खोले बि सम्झाई आहे, पर सभु बतियूं विसामी आहिनि। हिकिड़ो हेतिरो ॾीओ ॿारियां आरतीअ जो नंढड़ो, त केतिरी रोशनी थींदी? वरी उहे 100 ॿारियां त कीअं ख़ाली थालीअ में हीअं वड़ंदियूं आहिनि, ॿटीह त उहे अलॻि कमु थी वेंदो आहे, रोशनी तिखी थी वेंदी आहे। वरी हिकिड़ी बती ॿारियां न हेॾियूं बतियूं ॿारियां, वरी जेतिरियूं बतियूं आहिनि एतिरियूं सभु हेलोजन ॿारे छॾियां,
वो तो हिते भाई ॾींहं मां राति थी वञे, छा ॼण न माना सिज खां वधीक रोशनी थी वञे। हेॾियूं हेलियूं जर 5,000 जूं सम्झो ही 40 बतियूं ॿरनि त उहो 5,000 जूं 40 बतियूं 2 लख वाट हली त जेतिरो सम्झो। हाणे एतिरो भई रोशनी कजे, तंहिंखां पोइ बि तव्हां सम्झो था त रोशनी वधंदी वेंदी, माना ओतिरी ऊंदहि ख़तमु थींदी वेंदी, पर उन में वरी पाछो पए त इन खां बि तिखो पवंदो आहे। वरी कहिड़े महिल ॾिसजो केतिरो तिखो थो पए, डार्कनेस ज़्यादा रहंदी आहे। त भई ज्ञान जेको आहे इहो अज्ञान खे दूरि करण वारो आहे, इहो हिकिड़ो रोशन आहे, अविद्या जी ऊंदहि खे मिटाए छॾींदो आहे। ज्ञान जो पर्दो, द्वैत जो पर्दो जेको ॿियाईअ जो आहे न, भई भॻवानु ॿियो आहे मां ॿियो आहियां, घर आहे हिकिड़ो, ठारायोसीं हिकिड़ो, हाल सुठो, कमरा सुठा, विच में ईअं भित हणाए छॾीसीं। मां जो हीअ छा आहे, चई पोइ हाणे भाउर अलॻि थिया आहियूं न, भित त ॾाढी ख़राबु थी लॻे, तव्हां में एॾी जुदाई त कोन्हे, पर तंहिंखां पोइ भित अहिड़ी ख़राबु हई अथव, कुझु हिसाब जी हुजे। मिसाल कहिड़ी केॾी महिल ईअं थींदो आहे, जिते वरी तव्हां किथे सॼे नए मकान में वरी उहा भित ॿी ॾिसो, छो त वरी हिकिड़े मकान में ॾिठमि त हीअं आॾी फिॾी भित कढियनि ऐं एल टाइप में भित कढियनि, छो सिधो न पिया करे सघनि त एल टाइप में भई हीअं बि निकिती ऐं हीअं बि, वरी पलस्तर ॿिन्ही कोन कयो, सॼी कारी कारी किनी किनी थी वई हली भित। मां चयो हीअ कीअं अलॻि थिया आहियो, चई न दर रखिया ईंदा वेंदा आहियूं, मुंहिंजो भले अचो वञो, पर इहे किनी भित छो रखी अथव, सुठी आहे भित बि थोरी सुठी करे ठाहे रखो, कुझु त हिसाब लॻे। प्रेम सां चओ श्री राम। त द्वैत जो पर्दो, द्वैत जी दीवार, भरम जी दीवार, इहा ज्ञान सां मिड़ई लही वेंदी आहे। सतगुर जो ज्ञान धारे अंदर खे थोरी रोशनी ॾे, अंदर में थोरो भई बत्ती ॿरे पई हिन पासे, विच में पर्दो लॻल आहे, पर्दो हटाए रोशनी पाण ई अची वेंदी, ख़्यालु न कर। प्रेम सां चओ श्री राम। श्री ज्ञान आहे न, इहो माण्हूअ जी ज़िंदगी आहे, ज्ञान मनुष्य जो जीवन आहे, ऐं ज्ञान बिना माण्हू वरी जीवन न आहे त जीअरो न आहे, मरी वियो। ज्ञान आहे त माण्हू जीअरो आहे, जे ज्ञान न आहे त सम्झो मुर्दो पियो आहे, ॿियो वरी छा। ज्ञान कोन्हे न, ॼाण कोन अथसि, अञा बि इहा सम्झ में न ईंदी आहे। हिकिड़ो भाई हो, उनखे ज्ञान माना चेतना, चेतना माना होश, हा न, अखर जी माना फेरींदो वेंदो, फेरियां कोन थो। ज्ञान जी माना थींदी आहे भई ॼाण चओ, चेतना चओ, पहचान चओ, सम्झ चओ, ठीकु आहे न, उहा उनखे सेंस चओ, उहो होश ई कोन्हे। सेंस थोरो गुम थी वियो हुअसि त होश थोरो गुम थी वियो हुअसि त बेहोश थी वियो हो। होश न हूंदो त वरी छा थींदो, बेहोश न थींदो। ज्ञान जी माना होश थींदी न आहे, पर मां तव्हांखे ॿुधायां ज्ञान जी माना चेतना, चेतना माना सुजागी, माण्हू खे सुजागी कोन हुई, बेहोशी हुई, ठीकु आहे न। ॿियो छा चइबो आहे, कर गैन, गैन, ज्ञान कोन हुअसि, गैन हुअसि, छा चइबो न थींदो, ज्ञान कोन्हे गैन आहे, माना भई कोन भई माण्हू व्याकुल ईअं मोह पियो हुजे जहिड़ो, गैन चढ़ी वेंदो आहे न माण्हूअ खे। हा नशो, नशो शो न थिए, जेको ॾिसण में न अचे, शो न थो थिए त न शो थियो न भाई। अहिड़ो माण्हूअ खे ज्ञान जेको आहे उहो सम्झो न आहे, त ज्ञान खां सवाइ हुनखे गैन चढ़ी वञे त उहो ॼण मुर्दो पियो आहे। छा चए, ज्ञान मनुष्य जो जीवन आहे, ज्ञान बिना जीव जीअरो न आहे, ज्ञान बिना सुख को न पाए। कंहिंखे सुख मिलंदो त ज्ञान खां सवाइ मिली सघंदो, न मिली सघे। सतगुर जो शब्द सुमरे जीअ खे जीआर तूं, जेकर तोखे जीअरो ई रहणो आहे त उनजा ॿ तरीक़ा आहिनि। जीअरो कंहिंखे चइबो आहे भई शरीर जीअरो हुजे त साहु खणंदो हुजे, ठीकु आहे न, ऐं जे मन जीअरो रखिणो हुजे त वरी नाम जपींदो हुजे, ठीकु आहे न। शरीर जीअरो छाखे चइबो आहे, जेको साहु खणंदो हुजे। चेतना कंहिंखे भई ॿुधी जीअरी रखणी आहे त उनखे गैन न हुजे, हा न। ऐं टे वरी भई मन जीअरो रखिणो आहे
त नाम जपींदो हुजे तव्हांखे छा जीअरो रखिणो आहे? मन जीअरो रखिणो आहे की ॿुधी जीअरी रखणी आहे या शरीर जीअरो रखिणो आहे? जे टई रखणा आहिनि त साहु बि खणंदा हलो, चेतना माना ज्ञान बि धारण कंदा हलो ऐं नाम बि जपींदा हलो। ॾिसूं था हाली मन खे जीअरो कयो, बाक़ी भाई मूंखे ॿुधी ऐं शरीर खे जीअरे करण जी ताक़त न आहे। शरीर जंहिंजो जहिड़ो हुजे, मोह पियो हुजे त हर ई मोह पियो हुजे, मूंखे ताक़त कोन्हे मां हुनखे जीअरो करे सघां। ऐं ॿियो छा मन ॿुधी ॿुधी जीअरी करणी हुजे उहा बि वधीक वॾी ताक़त आहे, मुंहिंजी ताक़त कान्हे। ऐं जीअरो मन जीअरो करणो हुजे त पाण खे ताक़त आहे। अचो भाई मैदान में। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव। 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव। साईं सिधी ॻाल्हि आहे। मन असांजो जीअरो थी वञे, हाणे मन जेको आहे न उहो हेॾां होॾां लुॾंदो आहे, त हिन पासे ॿुधी आहे, हिन पासे शरीर आहे। ॿिन्ही खे थोरो थोरो थूनो वूनो हणी करे जाॻाए वठंदो न भाई। नाम में वॾी ताक़त आहे, ज्ञान बि थी वेंदो आहे जंहिंसां असांजी ॿुधी बि थी वञे तिखी। ऐं वरी जेको नाम जपींदो आहे उनखे ई छा चइबो आहे भाई, जीअरो आहे। आखां जीवा नाम जपींदो त माण्हू जीअरो ई रहंदो। जे विसारे छॾे नाम न जपे त पोइ हड़ई टई मरी वेंदा सरी। कोई चिंता जी ॻाल्हि न आहे, असां सभिनी ॻाल्हि में राज़ी आहियूं। चवण जो मतिलबु साईं जन चवनि था सतगुर जो शब्द सुमरे तो जीअ खे जीअरो करिणो अथई त तुंहिंजो जीउ जीअरो थी वेंदो। गुरूअ जे द्वारे हली करे पंहिंजे ब्रह्म जो आत्मा जो ज्ञान उनजो वीचार कर। पर दुनिया जा ज्ञान न इहे तोखे विसारणा पवंदा। मूंखे हाणे वरी सम्झाइण न ईंदो आहे। हिकिड़ी ॻाल्हि आहे, उहो संत पियो सम्झाए, साईं राजूराम हो, चई भई हिकिड़ो आयो हुन वटि कंहिं वटि अंग्रेजी सिखणु। अंग्रेजी सिखणु आयो त हुन सेखारण वारे जो बोर्ड लॻल हो भई 1 महीने में अंग्रेजी सेखारींदुमि ऐं 100 रुपया फी वठंदुमि। घणो? 100 रुपया फी ऐं महीने में। त आयसि कई जीअं मूंखे अंग्रेजी सिख। चई पहिरीं किथे वेंदो आई, पढ़ियो आई, ॼाणी, कुझु सम्झी, ख़बर अथई? चई अंग्रेजी नालो ई पढ़ी तो वटि आयो आहियां, मूंखे थोरी ख़बर आहे। चई ठीकु आहे, 100 रुपया ॾे, महीने में तोखे सेखारींदुमि। चई ठीकु आहे। हिकिड़ो ॿियो आयुसि, चई त मूंखे बि अंग्रेजी सिखणी आहे। चई पहिरीं कुझु ॼाणी किथे, पढ़ियो ई अथई? चई हा अधु थोरी घणी त पढ़ियो ई आहियां न, हीअं ख़ाली ईअं कोरो कोरो थोरी तो वटि आयो आहियां, थोरी घणी अंग्रेजी ईंदी बि आहे, तो वटि सिखणु आयो आहियां वधीक सिखण जे लाइ। चई पोइ तोखे 2 महीने में सेखारींदुसि, 200 रुपया फी महीने जी वठंदुमि। चई लिखियलु आहे 100 रुपये में ऐं 1 महीने में। मूंखां 400 थो वठी, महीना बि 2 थो लॻाए, ईअं वरी छो? चई तूं पहिरीं सिखियो आई, पहिरीं जेको तुंहिंजो ज्ञान आहे न उहो कोरो कढणो पवंदो न। साईं जन बि इहा ई ॻाल्हि लिखनि था हिते, दुनिया जा सभु ज्ञान विसारे, तोखे ब्रह्म ज्ञान खपई
आत्मज्ञान खपई तो जेके दुनिया जा ज्ञान अथई न इन्हनि खे ॿाहिरि फिटरो करे अच, मन में ॿुहारी पाए अच, न त वरी ॿुहारी पाइण जा 300 रुपया लॻंदा, महीनो खनि लॻी वेंदो, पोइ त 100 रुपया महीने में तोखे ज्ञान सेखारिबो न, कोई चिंता जी ॻाल्हि न आहे। प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। जेसि ताईं असांखे दुनिया जा ज्ञान अंदरि घर करे वेठा आहिनि, अंदरि घुसिया पिया आहिनि, तेसि ताईं माण्हू अॻिते न वधी सघे। अॻिते वधण जे लाइ उनखे हिकिड़ो कमु करिणो ई पए, जो उनखे उहो ज्ञान जेको आहे न उहो सिखणो पए। हाणे कीअं सिखबो आहे, उहो ज्ञान सां केतिरो फर्क़ु पवंदो आहे, तव्हांखे माया जी इच्छा ई सभु छॾिणो पवंदो। 181 हिक जे मथां हिकु भॼन 181। वठी तूं सतगुर खां सत ज्ञान, 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 धार निज आत्म जो तूं ध्यान, धार निज आत्म जो तूं ध्यान, जहीं मां मोक्ष सचो पाई, जहीं मां मोक्ष सचो पाई, जहीं मां मोक्ष सचो पाई, जहीं मां मोक्ष सचो पाई। छॾे दे माया जी तो श्वास भगवान, सुमर तू श्वास श्वास भगवान, सदा कर गोविंद जा गुणगान, सदा कर गोविंद जा गुणगान, जहीं मां मोक्ष सचो पाई, जहीं मां मोक्ष सचो पाई, जहीं मां मोक्ष सचो पाई, जहीं मां मोक्ष सचो पाई। कुटुंब जो कूड़ो आना तो, कुटुंब जो कूड़ो आना तो, हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम
परमेश्वर पहचान, सचो एक परमेश्वर पहचान। इयो थई संतन संग प्रधान, दियो थई संतन संग प्रधान। हिन में त ॿ ॻाल्हियूं लिखियल आहिनि, संतनि जो संग, संत ऐं सम्झो भाई भॻवानु सच आहे। किथे त लिखियलु आहे भाई हिकिड़ो भॻवानु ई सचो आहे, टियों वरी जेको हिन नाम जपींदो आहे उहो बि सचो आहे। संत गुरु परमात्मा साचे संगी जान, कहे टियों इन तीन से कर ले प्रेम सुजान। सर कुटुंब जो नातो कूड़ो आहे, उनखे छॾे करे कुटुंब जो कूड़ो नातो वञी कर संग संतनि जो, उन संतनि महात्माउनि जो संग वञी कर, जेके तो ज्ञान ॾेई सघंदा उन में तोखे आनंद थी वियो। कहे टे जो सत कर तार, कहे टियों जो सत कर तार। 7 दफ़ा हरे राम 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 हरे राम। कहे टे जो सत कर तार, कहे टियों जो सत कर तार। कहीं सा हर दम रख तो प्यार, कहीं सा हर दम रख तू प्यार। कहीं सा हर दम रख तो प्यार, कहीं सा हर दम रख तू प्यार। छड़े तन मन धन जो अभिमान, छड़े तन मन धन जो अभिमान। करे वट पहिंजो तू कल्याण, करे वट भेजो तू कल्याण। यही मां मोक्ष सचो पाई, यही मां मोक्ष सचो पाई। यही मां मोक्ष सचो पाई, यही मां मोक्ष सचो पाई। आए थे स्वामी देवरा, आए थे स्वामी देवरा। आए थे साक्षी और सतनाम, लाए थे साक्षी और सतनाम। संदेशा साथ लाया था, संदेशा साथ लाया था, संदेशा साथ ही लाया था, संदेशा साथ ही लाया था। बना कर अमरापुर का धाम, बना कर अमरापुर का धाम। अपना भी अमर किया था नाम, अपना भी अमर किया था नाम। अमर में जाए समाया था, अमर में जाए समाया था, अमर में जाए समाया था, अमर में जाए समाया था। गुरु जो ज्ञान वठी असां पंहिंजे जीवन खे ठाहियूं, इहा ई गुरु महाराज जी सिख्या आहे। बोल श्री कृष्ण चंद्र भगवान की जय।